नौशहरा फिरोज ज़िले में लाइव स्टॉक खाते जे यूनियन पेरा वेटरनरी एसोसिएशन सिपवा शहनशाह पैनल जे ज़िले बॉडी जी चूंड में सदर जे उहिदे ते मीर मोहम्मद सतो, सीनियर नायब सदर मुनवर अली कलोड़ो ऐं जनरल सेक्रेटरी मखदूम अली अकबर खे चूंडियो वियो। स्टॉक असिस्टेंट लाइव स्टॉक इन मसइला तरजीही बुनियादनि ते हल करण सां गॾु स्टॉक असिस्टेंट्स जो कोर्स पास कंदड़ नौजवाननि खे रोज़गार ॾियारण जी भरपूर नमूने कोशिश कई वेंदी। मरकज़ी सिंध जे सदारती उम्मीदवार अब्दुल गफ़ार सूमरे जूं मीडिया सां ॻाल्हियूं। सपवा जे मरकज़ी उहिदेदार तक़रीब बेरिया सिटी प्रेस क्लब जे पिंडाल में पहुचण ते गुलनि जी वर्खा सां शानदार इस्तक़बाल कयो वियो। प्रेस क्लब बेरिया सिटी जे ज़िले नौशहरा फिरोज जे लाइव स्टॉक जे यूनियन सिंध पेरा वेटरनरी एसोसिएशन सिपवा जे शहनशाह जे पैनल में ज़िले नौशहरा फिरोज जे सदर मीर मोहम्मद सहतो, सीनियर नायब सदर मुनवर अली कलोड़ो, नायब सदर निसार अहमद सूमरो, जनरल सेक्रेटरी पीर मखदूम अली अकबर, जॉइंट सेक्रेटरी शाहिद अली पंवर, खजानची जावेद अहमद विसड़ो, ऑफिस सेक्रेटरी मोहम्मद मूसा इंगोरो, प्रेस सेक्रेटरी करमुल्ला पंवर, एडवाइज असद अली जतोई खे मुतफ़िक़ राय सां चूंडियो वियो। उन मौक़े ते आयल मेंबरनि मरकज़ी अॻवान सपवा जे चूंडियल सदर मीर मोहम्मद सतो ऐं जनरल सेक्रेटरी पीर मखदूम अली अकबर समेत समूरनि उहिदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं वयूं। खेनि गुलनि जे हार पाराया विया। संदनि मथां गुलनि जी वर्खा पिणु कई वई। उन मौक़े ते चूंडिजी आयल ज़िले नौशहरा फिरोज सदर मीर मोहम्मद सहतो पंहिंजे ख़िताब में चयो त पंहिंजे स्टॉक असिस्टेंट, लाइव स्टॉक असिस्टेंट, लाइव स्टॉक इंस्पेक्टरनि समेत लोअर स्टाफ जे मसइलनि जे हल करण जे लाइ हू भरपूर किरदारु अदा कंदा। जी।